माण्हू चवंदा आहिनि असां पंहिंजे घरां खाऊं था, रोज़ थोरो ई थो पहुचाए। मुंहिंजो अली वॾो बेनत आहे, मुंहिंजे अली में वॾाई ठिप कान्हे। उन में कहिड़ी वॾाई जेको मिसकिननि खे घर वेठे मानी पहुचाए अचे। उन में कहिड़ी वॾाई जेको यतीमनि खे चवे, कोई तव्हां खां पीउ जो पुछे त चइजो अली असांजो बाबो आहे। उन में कहिड़ी वॾाई जेको ग़रीब सां वेही कचहरियूं करे त चवेसि त ग़रीब उन ज़ाल सां ग़रीब आहे, मिसकीन उन ज़ाल सां मिसकीन आहे। उन में कहिड़ी वॾाई जेको मीसम खे चवे तूं वञी मानी खाया, मां खजूं विकिणां थो। साईं वकील साहब जेको BA हुजे MA हुजे, उन खे चओ तूं रेढ़ो लॻा, चवंदो मां को पढ़ियो लिखियो न आहियां, ॼट आहियां जो रेढ़ो लॻायां। हीअ एतिरियूं डिग्रियूं मां रेढ़ो लॻायां, बुख मरी वेंदुमि रेढ़ो न लॻाईंदुमि, जो इहे अणपढ़िया लॻाईंदा। मां BA पास आहियां, बाबुल इल्म आहे, रासिखून फिल इल्म आहे, साहिब नहजुल बलागा आहे, मानिंदो इल्मुल किताब जो मिस्दाक आहे, उस्ताद जिब्राइल आहे, साहिब सलूनी आहे। फरमाई मीसम तूं मानी खाया, रेढ़े ते मां वेठो। इन में कहिड़ी वॾाई जेको ग़रीब सां भाकुर पाए मिले त जेसि ताईं ग़रीब हथ ढिला न करे, अली हथ ढिला न करे। उन में कहिड़ी वॾाई। ही वॾाई वारा माण्हू हूंदा आहिनि न, जेके ग़रीब खे 2 आङुरियुनि जो हथ ॾींदा आहिनि। कई त 2 आङुरियुनि जो हथ ॾींदा आहिनि, कई कमरे मां न आहिनि निकिरंदा। साहब घर कोन्हे, साहब जो मुंड कोन्हे, रोज़ फिरिया बीठा हो, चाह मानी जी सलाह न आहिनि कंदा, ग़रीब सां मिलंदा न आहिनि। छा हुनजी गुरबत तो ॾांहुं अचे आहे, तो वरी अमीरी होॾां हली वञे आहे। ग़रीब मायूस थी वापसि थींदो आहे, रब जी आवाज़ ईंदी आहे, मुंहिंजा बंदा तूं मायूस छो थियो पियो वञी, पालणार मूंसां मिलियो ई कोन तॾहिं मायूस थी पियो वञा। रब फरमाईंदो मां आदिल आहियां, तोसां न मिलियो त छा थियो, कुतनि खां भाकुर न परायांसि त मां आदिल ई न। जंहिं वॾेरे जे कमरे में ग़रीब नथा वञनि, उन जे कमरे मां कुता नथा निकिरनि। कुतनि खे भाकुर पायूं पियो आहे, ग़रीब सां हथ नथो मिलाए। इन खां मथे अल्लाह ॿियो कहिड़ो कहर नाज़िल करस। परवरदिगार अव्हां खे हिफ्ज़ अमान अता फरमाए। ऐं उहो अली जेको ग़रीबनि सां ईअं मिलंदो, उन जे रोज़े में वरी कुता वञनि ई नथा। दुरूद इरशाद कयो मोहम्मद वाले मोहम्मद। अचो साईं। लिहाज़ा नबी बचाई, साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन चवंदा रहिया, अली आहे त असां आहियूं, अली न हुजे हा असां न रहूं हा। पोइ बि अली सां दुश्मनी। जंहिंमें हिकिड़ी शइ हूंदी आहे, माण्हू उन जी इज़त कंदा आहिनि। मुंहिंजे अली में 90 शयूं। मुंहिंजो चयल जुमिलो आहे, सिर्फ़ु मसाइब सां मरबूती लाइ दोहरायां पियो। जेको मके मां मोटे थो, एयरपोर्ट ते पहुचो वञनि हार खणी, हार पाराइनिस था, हथ चुमनिस था, चेहरो चुमनिस था। जेको मके मां मोटे थो, उन ते मरो था। जेको काबे मां अचे थो, उन सां सड़ो था। मके जी इज़त आहे काबे जे करे, काबे जी इज़त आहे मुंहिंजे अली जे करे। मौला अब्बास फरमायो, मन कान बिल अमसे बैतन व असबह क़िबलतन। अगर हुसैन जो बाबो काबे में न अचे हा त क़यामत ताईं बैत रहे हा, क़िबलो न थिए हा। उन्हीं खां पहिरीं जा जुमला हुआ, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी शर्रफ हाज़ा बिक़ुदूम अबी। हमद उन अल्लाह जी जे हुसैन जे बाबे जे कदमनि जे सदके काबे खे इज़त बख़्शी।